अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे I am Mahagopis in my goat. My goat's name is Ajab Khan. पुत्र सफर विलायती हम छाठो तवे हमें जो रवि शादी करायो पारायो खा पारायूं से मुझो नालो आहे अजब खान अजीब ना मां गरीब समझी तू सा केतरो प्यार कंदी ठाए हलू भलू तू मुंहिंजो मथो छो थो खाई मुर्स के अदा दी चई मुर्स कहिड़ो मुर्स पंहिंजो फायदा असां वटि भिन्न क़िस्मनि जी पाकी हूंदी अथई हिकिड़ी बहादुरनि लाइ ॿी बुज़दिलनि लाइ तोखे हिकिड़ी पाकी हणो अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे खुद सां तोखे मच्छियां को गतरा गतरा कंदमि अरे चरिया मच्छी के गतरा गतरा ना है कबो मच्छी के छिलबो आ उनके चीरबो आ उनमें लूण ऐं मिर्च विझी उनके तरे खाबो आ वॾो मज़ो ईंदो आ सपरू ओ सपरू कल ॿुधो ई न छा पई चए मूंखे ज़ुल्म कयो हुअसि मूंसां तुंहिंजे अॻियां त ॻाल्हाए पई अम्मा छा कयां ॿुधायो छा कयांसि घणे ॾंडो ठोकीस मथे में शौकत चवंदा आहिनि त जिते विञाइबो आहे उतां ई ॻोल्हिबो आहे छा बिलोर विञाया अथई तूं टेंशन न कर मूंखे ख़बर आहे तो किथे विञाया हूंदा मुंहिंजो अंदाज़ो आहे त तो नाली में किराया हूंदा वञ नाली मां कढी आ ॻाल्हि बेतरी हर भुर परेशान थियो अल्लाह यार मूं पहिरें जगह ॾिठो आहे हल हल त पुछूं था हलो हलो अरे केरी खजिया जिंद ये पराए गोठ में काहे था पो इकड़ा चरिया खुटन कोन था वरी ॿिया बि था अचनि माय नेम इज केटू कालपोल कालपोल इहो वरी कहिड़ो नालो आहे यार समझी चोन थो हिन जो नालो बुखार जी शीशी आहे वेयर इज मैंगो मैंगो असां पोखींदा न आहियूं अंब छायूं गिदरा जाम आहिनि नो 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 गिदड़ा मैंगो वैरायटी मैंगो ईअं चओ न इहो हूंदो ई कंहिं न कंहिं जाइ ते पर दयावाल तुंहिंजो हुन में कमु कहिड़ो आहे हु इज माय बेस्ट फ्रेंड ओहो ॾिस इहो त अजब दुनिया जो ॻोठ एॾा ई हलियो ओके वाह जो कुकुड़ उड़ियो साईं जाओ पुट असली उड़ी उड़ी खणी पियो न मां त परेशान थी वाके यार वाह जो कुकुड़ आंदो असल सफाइया उड़ी पियो वड़े मानू शे आने त सुखड़ी का चंगी आने न कुर्बान तू तो शौक छदे हो न वरी नओ शौक जागियो रही आ यार शौक त हुयो पर पुलिस वारन पकड़े एड़ा सचू आया या सभई शौक सूरन में खत्म थिया कुर्बान पुलिस आई न पकड़े वरी मोचड़ा आण दी चंदी वरी कुकड़ वड़ायो था इन जे करे चवाई तो त शौक के छदे जो हा कुर्बान जे पुलिस ॾिठा न वरी ईअं ई चंदव वरी कुकड़ खयां वरी ड्रोड़ा दी कंदव उहा पुलिस के ॾिसो न नटाए वञो तो असां हींअर घरां निकता था अचूं हा हा कूड़ हणी चवंदासीं हींअर घरां निकताऊं ईअं न आयो आदि बुड़ंदो कोन अल्लाह बचाईंदव थाणे खां मां छा कंदुसि
आहा हाणे जे कुकड़ वेड़ाईंदे ॾिठूं न कुकड़ जे केस में न चरस जे केस में अदर कंदा। हाँ चरस में चालान कंदव सचू पढ़ंदव पोइ यादि ईंदव वाकई सही पियो चए। हाँ यार मूंखे बि न ॾाढियूं लपाटूं आहिनि छितो थी पियो आहे जमादार ॾाढो थो माण्हुनि सां विड़े ईअं थो विड़े ॼण कुकड़ टे पाणी में लथो पतो रांदि सही हला पतो तूं हणी थो खटी थियो ख़ुशि पियो थी जे हाराई थियो रोई अरे रहूं था असां रोई न ताड़ी रो थोड़ा सही हो दादा थोड़ा सा से सा राज खे आज भैया अरे मुझे छोटा मारो अरे वो चाचा अरे जुटना पड़ दे अरे बस कयो गाल बुधो ई शेरू जो वॾो आहे त जेको बि खित कंदो या नमूनो कंदो पंहिंजे घर रत में गाढ़ो ईंदो अरे तो ॾिसी रहंदासीं अॾो तूं हलाई बस शाहू बस इज्जत सां हलियो वेता सुञाण दे मां तोखे त केतिरो ठाऊ कोई तूं जे खटियो पिया ख़ुशि पिया थियो जे हारायो थियो रो था रो तव्हांखे त जवा खेॾणु अचे ई कोन थी असूलंदान जो अजब पतो होते तव्हां पाण चुप करे बीहो शेर मोहम्मद तुंहिंजे करे ई असांजी ख़ामोश आहियूं न त हिन खे त मां अॼु ॾिसी रहां रो थो हलाई ईअं ॾो हलाइबो आहे पंहिंजा माण्हू विहारे ऐं असांखां पैसा थो हणे हेलो एक्सक्यूज मी आगे ना मिला जाते हो हाँ सादा ला ओके हेलो रे हेलो अरे ॾिसी रहंदासीं तोखे ॾिसी रहंदो करे ठो को सही मूंखे यार अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खेलंदे केरु आहे जेको तो ते इल्ज़ाम तो हणे तोखे बुकूं छो था हणनि इल्ज़ाम था हणनि मुंहिंजो मतिलबु आहे केरु आहे जेको तो ते इल्ज़ाम तो हणे काल्ह पंहिंजी माउ जी ख़बरूं ॿुधी पियो न चाचे रमू खे छा पई चवे छा पई चए चएबी त सफ़र खे दुकान न ॾिजांइ इहो सभु कुझु सफ़ुरी खे पियो खाराए यार वीचारो ॾुखियो थींदो नौकर छॾे वेठो त अब ॿुधे बि कोन थो पाण ई को नौकर न पियो रखे न रुॻो अथनि गिला आज मां कोने गाड़ी मुझे बुखार आ बुखार से गैस से खंग से कुछ बस पर जी दुकान खोलनो पड़ी मां कोन दुकान लेना बस कर हाणे मुझे पुट के वधिक तंग न कर दुकान त हे वनी पाण खोल रोल आहा तो आरो छोरो आ रोल सजो दी वते दो खटियूं मापींदो केड़ो रोल भल आहा पढ़ियल लिखियल भुल थी वेंदी आ एड़ी वडी का गाल काने वञ तू वञ छॾ मुंहिंजे पुट खे थोरो बीमार थी पियो आहे पाण छो न थो वञी वेही हिन खे तो बिहारे हा ही छोरो जेको कमाए अचे थो सिधो सो हिन जेका हथ जी सभु पूरी इन खे थो ॾे मां वञा तो दुकान खोलिया तोखे के मल बुखार आ के मल तप दे कॾहिं बि दुकान न खोली निभागा हले दुकान न खोले तो कौन है बच्चा हाँ तो हाल जो तेरी चंदा छोकरो थी वियो अॼु दुकान ते वञे दादा तूं आराम कर सुम्ही रहो तूं सुके ते वे तो वेठे खाधो मिलंदो पैसा मानी जिंदगी में मखियल ॾाढो खाईंदासीं अरे छा थियो अथई ला निकिरी आओ सर हाणे त बुख मरंदासीं मूंखे इहा आलू गंजे मां उम्मीद कान हुई अरे यो सब कुछ करण का पहिरियां सोची आ न अरे निभागा हुन गंजे में असांजा वॾा कम हुया उस्ताद केड़ो कम थई मूंखे ॿुधा मां थो करे जा कि तो तुम्हें यो वॾो मर्ज़ आ केड़ो उस्ताद वेसल जो नो उस्ताद भुलियो ही इहो मर्ज़ सिपाही मुराद पूरे गोठान में दई मां त यादगिरी जो पक्को आया अरे निभागा वेसल जो न
बाकी मां ॻाल्हि न सम्झ जी ॻाल्हि थो कयां, मां ॻाल्हि थो कयां हिकिड़ी त तूं मतिलब थो कढी ॿियो। उस्ताद जेकॾहिं तूं नाराज़ न थी त मां बि कोशिशि कयां ॻाल्हि सम्झण जी। आहे त मुश्किल पर वरी बि कोशिशि करे ॾिस। ओयो वरी अची वियो असांजी बेइज्जती करण। चरण मां कहिड़ो ढोर आ ऐं तव्हां हिते कुतर जी खरी खोली आ जो मां हिते तव्हां वटि चरण आयो आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे त कीअं अचणु थियो आहे, माफ़ी वठण त कोन आयो हूंदे। माखी न न भाई तो वटि कहिड़ी माखी ईंदी, मूं वटि माखी ऐं मखण जा शीशा भरिया पिया आहिनि, सुबुह जो नेरनि ते खाईंदो आहियां। पोइ ईअं चओ न, इन माखीअ वारे सणभ त तुंहिंजा कन ई बंदि करे छॾिया आहिनि। ॿुधी आङूठो बि कोन थो रहंदो, वरी अॻियां ॻाल्हाइण वारनि जा काकड़ा ई किराए थो छॾी। ओ ॾे ख़बर अदा कीअं अचणु थियो आहे। हा दी मां पंहिंजी ग़लती जी तव्हां खां माफ़ी वठण आयो आहियां। तव्हां न्याणियुनि खे हरू भरू मूं घटि वधि जो ॻाल्हायो। अदा तॾहिं त चवंदा आहिनि न त पहिरियां सोचजे पोइ ॻाल्हाइजे। असां त उथंदे वेहंदे छोरीअ खे रोकींदा हुआसीं त न सफरूअ जी पचर छॾे ॾे। इहा छोरी ज़िद जी वॾी पकी हुई। शकी? हा शकी त मां उथंदे खां वठी आहियां, पर मूंखे पंहिंजी ग़लतीअ जो अॼु अहसासु थियो आहे। तव्हां न नजमा खे अंब सां परणाए छॾियो, ॾाढो सुठो करे छॾियो, पर दी मूंखे माफ़ करे छॾियो। वरी बि माफ़ करणु सही आहे। जे तव्हां न माफ़ कयो न त मां मेड़ वठींदोसांव हेॾे नूर भटारे जो कसम आहे। न अदा न, अॼु बि बख़्श सही, सुभाणे बि बख़्श सही। हाणे वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। हा चाह न, हा चाह ज़रूरु पीअंदुसि, पर दी मिठी घटि हुजे। बिस्कोटड़ा पिया आहिनि त उहे बि खणी आ। तूं वेह त मां ठाहे थी अचां। वेहण जो बि माई कान थी चवे, वेहण बि पाण थो पए, का ॻाल्हि कान्हे, ॻोठ जी ॻाल्हि आहे। तू त सभा कम जो ई नाही, तू वॾा बंकुला ठाहिया आहिनि। छा थो चवे? हाणे दिले में काया धद पाजी किस्म दे चवां तो जहिड़ो निभागो मिलियो आहे। धद नंढो वात केॾो थो वञे, दिमाग़ ख़राब न कर। हाँ तू सुठे डॉक्टर खे सदस तो न हाणे मूंखे कढण सां कलाक जो भंका हणो। तो चयो त चुप कर, ॻाल्हायां तो त तूं मारी तो। ये तो पे बस कर, मुझे माफ कर रे, मुझे माफ कर रे, माफ कर रे। शेरों के फांसण जो को तरीको बुधा। वाओ कम जी गाल कर। कम जी गाल ई आहे, अज थाव तू धोंदे, कल त मूं धोता हा। नमूने दे ना मजाक बि कयां पिया। शेरू खे फासण ताईं हिकिड़ो तरीक़ो मूं वटि आहे। शेरू खे पकड़ण जे लाइ कुझु बि करे सघां थो। पोइ नशो ख़तम करणो पवंदो। तुंहिंजो कसम आहे, अॼु खां पोइ नशो ख़तम कनो औरते कर। अजब आहे दुनिया दुनिया, तू ॾिसंदे ते खिलंदे।
खोली हाँ शेरू केरा लाए की ताजी फिल्म हाँ शेरू कुछ चीज है हस्त कर Who are you? Give me water. वाटर पोया थई वनी बुढ़ी मर Oh no! वरी छो वाटर सफा थदो आ ॾाढो मज़ो ईंदी मां करी पाया शेरू लगे तो बुख ते आ हाँ तोखे की खबर पई तोखे अंग्रेजी ईंदी आया तरस त सही असांजी पंहिंजी कंपनी आहे नलको कंपनी चई त गेड़े थधो पानी पियारिया खबर अथई असां हिनखे चवंदा आहियूं नलको कोला तो जो नालो छा है मायने हा इहो ई कर कारो मुंह My name is Ketu Kalpal. मता न मञी आदम गोठ वारा सभु मूंखे जट था सम्झनि मां जंहिं बि ॿोली खे वठां असली छॾियांसि न सम्झी थो न कम मैम साहब थैंक यू राजा इहे फिल्मूं मां घणी ॾिठियूं त मैं Why? वरी छा आहे 2 मिंट ॻाल्हायूं त पाण में मासी चप राजा पुट वाह शेरुआ मन्नू मैं बट भनी छे दे नो 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 हैंग्री मानी खाइंदे ओके मुख हणा गाटे वारी ठोके नो प्रॉब्लम वाओ मानी खोड़ मानी तुझे कुत्तन के खाराए छड्या हलिया जानी हली मती ये ब्रियाटी अचण वारी कहीं कदा ते शेरू के फसाई दासी ओ शेरू कलंदर को मारे कादे मरी वे ना ए बिस्सी तो चाल करे जने छाते आए मासी चाची मासी मामी मासी बच्चा मुझे शादी बुला चले मां कुआरी है मासी कुआरी है ना वो तो मजो थियो छा मतलब मां इन गोठ जे मौज शख्सियत जो भा आहियां ॿुधो तव्हां मूंखे सफ़ा परेशान था लॻो चमी सच तो असांजी कहिड़ी जिंदगी आहे न घर न घाट न को साथी न को प्यार करण वारो तव्हां फिकुर न कयो थी सघेव न कंहिंसां ज़िक्र बि न कयो सम्झ त तोखे तुंहिंजी मंज़िल मिली वई मंजिल कहिड़ी मंजिल सम्झ त तोखे तुंहिंजो शहज़ादो मिली वियो सच्ची कणक वई पची हाणे बस थ्रेशर अचे बो अलग अन अलग ॿुध कंहिंखे बटाई न ॾिजाए तुंहिंजी ज़मीन जो ठेकेदार सिर्फ़ तूं आहीं तूं ॿुध उन सॼे ॻोठ में तोखे केर बख खणी न ॾिसंदो वॾी महिरबानी तव्हांजी करोड़े कुर्ब पर हिकिड़ी ॻाल्हि चवां नाराज़ त कोन थींदो वाह वाह तोखां कहिड़ी नाराज़गी हुकुम कर मूंखे 10,000 रुपया हींअर खपनि था वॾी ज़रूरत आहे मूंखे पोइ मां तव्हांखे ॾेई वेंदसि बस ॿियो कुझु पुलिस वारो ई न ॾेई तोखे अॾा चयुमि पुलिस वारो मां पुलिस वारो आहियां अबा मां पुलिस वारो कॾहिं काढी थी हो पंहिंजी नौकिरी बि यादि नथी अचई आचार्य मूंखे त पुलिस जी नौकरी हुई कान हथकड़ी मम्मा अच्छा को थाने को मारी भागी वेंदे वे कोन छोड़े सामे हलो थाने ते रिपोर्ट लिखवाओ हलो गायन सा गड शिकल जो सुठो जण भी जरूरी आ अरे पर बात ॾिठो थई ॼण दरवाजे में जा कड़ो निकरी विया तू गाइंदे सड़ मिले बुथा अञा त मां तोखे घणो साड़ींदम जो तोखे हींअर ई गानो ॿुधाईंदम अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे
अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे